सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे आउं शामिल कंदसि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अॼु मां कराची मां थो ॻाल्हायां, फज़ल कलवाणी मुंहिंजो नालो। फज़ल कलवाणी साहिब जिन खे असां भलीकार चऊं था। तव्हांजो बहितरीनु कमु आहे ऐं यकीनन लतीफ़ साईं जे हवाले सां जेकॾहिं कुझु ऐड करणु चाहींदव त अञा वधीक प्रोग्राम में जान अची वेंदी। अॼु जो प्रोग्राम सर असां इक़बाल डे जे हवाले सां सेलिब्रेट करे रहिया आहियूं, यानी हिकु शाइर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। ऐं जेकॾहिं शाइर जी ॻाल्हि करियूं था त उन बाबति तव्हां खां पुछणु चाहींदासीं त अव्हां छा चवणु चाहियो था? जी हेलो जी जी प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। प्रोफेसर साहब। जी जी प्रोफेसर साहब अव्हांखे ॿुधी रहिया आहिनि। जी सर, ये जो आपने अलामा साहब के बारे में जो आपकी बातें हैं एक बड़ी पुरमौज है, बड़ा मजा आ रहा है सुनते हुए। मैं ये चाहूँगा कि अगर आप थोड़ा सा शिकवा और जवाब शिकवा के बारे में कुछ बताएं। जैसे जवाब शिकवा का पहला शेर है, दिल से जो बात निकलती है असर रखती है, पर नहीं ताकत फवाद मगर रखती है। बिल्कुल। यहाँ आगे चलकर मुझे बहुत पसंद है कि रहमत के लिए अबियार के तूफानों पर बर्फ गिरती है बेचारे मुसलमानों पर। या फिर जवाबी शिकवा का एक बेहतरीन शेर ये है कि यूं तो सैयद भी हो, मिर्जा भी हो, अफगान भी हो, यूं तो सैयद भी हो, मिर्जा भी हो, अफगान भी हो, तुम सभी कुछ हो, ये बताओ कि मुसलमान भी हो। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त। तो ये जरा काइंडली शिकवा जवाबी शिकवा के बारे में अल्लामा साहब से कुछ करवाइएगा। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थियो, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं अव्हां जी अञा कॉल शामिल कोन थी हुई त हुन खां पहिरीं बि असां इहो डिस्कस करियूं पिया। मूं ख़ुदि चाहियो पिए त सर थोरो शिकवा ऐं जवाब शिकवा ते ॻाल्हाइनि। सो थोरो अलॻि मौज़ू ज़रूरु आहे, पर सर कोशिशि कयूं था असां वटि लाइव कॉलर बि शामिल थियनि। बात ये कि जो अशार अभी सर ने पढ़े हैं कलवाणी साहब ने, तो वो सब कुछ समराइज कर दिया। जी हाँ बिल्कुल। क्योंकि ये फिर एक ऐसा टॉपिक है कि हम थोड़ा ट्रैक से भी हटेंगे, थोड़ा ड्राई खुश्क हो जाएगा। सर ये जो कॉलर है इनका अपना काम बड़ा अच्छा बिल्कुल है। तो अब कहने का मेरा मकसद सिर्फ ये है ना कि इस उनके शिकवा और जवाबी शिकवा के अंदर ऐसी मंजर कशी की गई है कि आपने खुद ही सवाल है और खुद ही उसके अंदर जवाब। जैसे ये मुझे बड़ा अच्छा लगता है कि तुम सभी कुछ हो, क्या बताओ मुसलमान भी हो ना। क्योंकि उस वक्त जो ना डिक्लाइन जो मुसलमानों को हुआ था ना, वो इसी वजह से हुआ था कि एक ग्रुप सैयद था, एक अगवानी था, एक तुरानी था मकसद, और एक मीर थे, एक मिर्जा थे। तो सबने मिलके जो ना अपने अपने अलग अलग ग्रुप बना लिए थे ना, जो बहादुर शाह जफर या उससे पहले की जो चीज़ थी। तो इकबाल की पोइट्री के अंदर हम देखेंगे ना तो ये चीज़ें आपको कसरत से मिलेंगी। इकबाल तो ये भी चाहते थे कि जनाब वो अगवानी जो थे हमारे, उनका नाम मेरे जहन में नहीं आ रहा था, उन्होंने एक पैन इस्लामिकिज्म का एक नारा दिया था कि अफगानिस्तान से लेकर सारा हिंदुस्तान जो है ना एक इस्लामिक स्टेट हो। मुझे इकबाल की जो पोइट्री है वो शिकवा जवाब शिकवा हो या कुछ भी हो, तो हम देखते हैं कि उसके अंदर मैसेज एक ही है, इस्लाम इस्लाम कौमियत इस्लाम। आप कहीं से भी उठा के देख लें, अगर वो यहाँ से आएंगे फिर घूम के ऐसे आएंगे तो वो फिर इस्लाम पे बात खत्म होगी। और इसके पीछे रूहानियत है। तो ये कि फिर इंशाअल्लाह ताला इस मौजू पे कभी डिस्कस खुल खुला के करेंगे, शिकवा जवाब शिकवा। हाँ बिल्कुल, असां वटि टाइम एतिरो घणो कोन आहे, लिमिटेड टाइम आहे। जीअं त मूं चयो त हीउ मौज़ू तमामु वॾो आहे ऐं हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, त इन ते कोशिशि कंदासीं त हिकिड़ो अलॻि प्रोग्राम असां करियूं ऐं उन सब्जेक्ट सां रिलेटेड असां कुझु गेस्ट ज़रूरु इनवाइट कंदासीं। उन्हनि में प्रोफेसर तनवीर सिद्दीकी साहब खे त ज़रूरु असां इनवाइट कंदासीं, त पोइ इन प्रोग्राम खे कुझु अहिड़ी तरह रंग ॾींदासीं। ऐं जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि प्रोग्राम खे, त उन्हनि खे तमामु घणो प्रोग्राम पसंदि ईंदो। ऐं अलामा इक़बाल जी पोइट्री त हूअं बि उनजो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज आहे, उन में हिकिड़ो पंहिंजो सूफ़िज़म जो हिकिड़ो जेको ॾेख आहे उहो असांखे मिले थो। उनजी जेका आइडियोलॉजी आहे उहा तमामु बहितरीनु आहे ऐं उनजो जेको पॉलिटिकल करेक्टर आहे उहो हिकिड़ो अलॻि बहितरीनु करेक्टर आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं उनखे एज़ अ सोशल वर्कर जे हिसाब सां ॾिसे थो त उनजो वरी उहो कमु बि ॾाढो बहितरु आहे। यानी अलामा इक़बाल जो को हिकिड़ो ख़ासि विज़न, यकीनन पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो विज़न ज़रूरु हुयो त अलॻि हिकिड़ी क़ौम आहे त उनजी अलॻि आज़ादी हुजे, उनजो अलॻि वतन हुजे, उन्हनि खे पंहिंजे रहण जो, करण जो, इबादत जो, यानी उनजो सोशलाइज़्ड सिस्टम जेको आहे उहो पंहिंजो हुजणु खपे। पर उन खां अलावा बि उनजा जेके बि ज़िंदगी जा पासा ॾिसजनि था त उहे ख़ूबसूरत नज़र अचनि था। असां अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में आशिक़ हालाही साहब मौजूदु आहिनि। सो सर आउं चाहींदसि त अव्हां बि वधीक असां साण शेयर करियो त अव्हां जॾहिं लिखंदा आहियो
त छा अव्हां जे मथां कीअं कैफ़ियत तारी थींदी आहे या को मख़सूस टाइम हूंदो आहे या जंहिं वक़्तु दिलि चवंदी आहे उन वक़्तु लिखंदा आहियो, कीअं हूंदो आहे? गुज़ारिश कयां त जेका ॾात हूंदी आहे जी, जी। इंसान खे त हूंदी आहे उहो अलाह जे तरफ़ां, पर ॾांहुं हूंदो आहे। पर जीअं प्रोफेसर साहिबु चयो त माहौल जो समाज जो वॾो असरु थिए थो। जी सिंपली आउं अर्ज़ु कयां त जेकॾहिं को माण्हू तनूर अॻियां वेठो आहे त हुन ते उहा गर्मी हावी थिए थी। जेकॾहिं एयर कंडीशन में वेठो आहे त हिकु माण्हू जेकॾहिं ॾिसे पियो, जीअं हींअर फ़लस्तीन जो सिलसिलो आहे, त को शाइर हूंदो जंहिंजे दिलि में उहो दर्द थींदो, सही ॻाल्हि। उहो उते इश्क मोहबत जूं ॻाल्हियूं करण खां रुजू हुते थी वेंदो। ऐं आउं सम्झां थो त का कैफ़ियत तारी थियणु शाइर ते उनजो वॾो असरु थिए थो। जे ख़ुशी में आहे त ख़ुशी जा गीत थो लिखे, जेकॾहिं ग़म में आहे त ग़म जा गीत थो ॾिसे, इनक़िलाब में आहे त इनक़िलाब में जॾहिं जंगियूं थींदियूं आहिनि त शाइर जेको लिखंदो आहे त उनमें जोश वलवलो अची वेंदो आहे। त इन सां आउं सम्झां थो कैफ़ियत जो असरु थिए थो। सही। पर आहे सिलसिलो सॼो आमद जो। इन जे लाइ इहो न आहे त माण्हू कलम खणी वेहे त हाणे आउं लिखां थो, रदीफ़ काफ़िए खे मिलायां थो, हाणे मूंखे हीउ लिखणो आहे। उहो ईअं आहे जीअं ज़ोरी आहे मक़सदु कंहिंखे चइजे त हीउ लिखणो आहे त हीउ प्रेशर आहे। पर जेका आमद थिए थी त आउं सम्झां थो उन में तख़यल जी पुख़्तगी रहे थी। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया अव्हां। इहा कुदरती ॾात आहे, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन आहे। नसरी शाइरी त ठीकु आहे माण्हू करे सघे थो, बिल्कुलु बिल्कुलु। पर शाइरी में जॾहिं रदीफ़ ऐं काफ़िए जी ॻाल्हि थिए थी त पोइ इहा मां सम्झां थी कुदरत जे तरफ़ खां हिकिड़ी ॾात हूंदी आहे। ऐं हर कंहिंखे इहा ॾात बि कोन हूंदी आहे। को माण्हू सुठा कॉलम्स लिखी सघे थो, तव्हांजा ख़्यालात सुठा थी सघनि था, तव्हां हुनखे एक्सप्रेस सुहिणे तरीक़े सां करे सघो था। ऐं हीउ जेको पाण वटि जदीद दौरु आहे, असां वटि मोबाइल फ़ोन्स ऐं पोइ वरी असांजा पंहिंजा सोशल अकाउंट्स, त तव्हां पंहिंजी सोच खे सुठे तरीक़े सां एक्सप्रेस करे सघो था, ऐं पंहिंजे ख़्यालनि खे वञणु नथा ॾियो। ऐं मां ईअं चवंदी आहियां त तव्हांजा जेके ख़्यालात आहिनि, जेका तव्हांखे कुदरती रब बाग जे तरफ़ खां ॾिनल हिकु बहितरीनु तव्हांजी सोच आहे, ऐं उहा जॾहिं तव्हां ॾिसो था त हिकु ख़ूबसूरत ख़्यालु आहे, त उनखे विञाइणु न खपे, उनखे सेव करणु खपे। ऐं हाणे आसानी आहे, तव्हांजा सोशल अकाउंट्स आहिनि, उते तव्हां जेकॾहिं ॿ चारि लाइन्स लिखी छॾंदा आहियो त उहा शइ तव्हांजी सेव थी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ वधीक जेको आहे सो तव्हां उनखे कीअं इनहेंस करियो था, इहा तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। सर, कुझु सॉन्ग अव्हां खां ॿुधूं या शाइरी ॿुधाईंदव? मैं थोड़ा सा पहले आलाई साहब की बात को बड़ा करूंगा, जी जी प्लीज। उसके ऊपर एक अशार सुना दूंगा अल्लामा इकबाल का। आलाई साहब ने कहा कि शायर छोटा या बड़ा नहीं होता, बिल्कुल सही बात है। शायर शायर होता है और वो खास आदमी होता है, उसकी सोच अप्रोच ठीक है बिल्कुल अलग होती है, और वो चाहे तो फिर जिस तरह की शायरी करे माहौल का उस पर असर आता है, बिल्कुल ही सही बात है। मैं यहाँ एक रसा चुगताई साहब हैं, उनको लोग नहीं जानते, लेकिन जब मैं एज ए कॉम्पेयर कहीं काम कर रहा होता हूँ ना, तो उन्हीं का एक शेर है जिसकी वजह से उनको प्राइड ऑफ परफॉर्मेंस भी मिला कि गुफ्तगू जितनी मुख्तसर होगी, गुफ्तगू जितनी मुख्तसर होगी, बात उतनी मौतबर होगी। वाह, जबरदस्त। अब ये मैंने जो बुलाने से पहले अपने पब्लिक को कह दिया कि जो भी आएगा भाई मुख्तसर गुफ्तगू करके जाएगा, माइक पे नहीं खड़े रहना, गुफ्तगू जितनी मुख्तसर होगी बात उतनी मौतबर होगी। अब रसा चुगताई साहब जो होते हैं ना, वो प्राइड ऑफ परफॉर्मेंस है, ठीक है जी, और बहुत बड़े शायर हैं, लेकिन उनका एक ही शेर ऐसा है कि वो उनका जो सारा काम है उस पर भारी है। तो अगर किसी शायर का एक शेर भी ऐसा है जो जबान कहना चाहिए आम जबान हो जाए, तो मैं समझता हूँ कि वो तो फिर सुभान अल्लाह काम हो जाएगा, ठीक है जी। अब एक है इकबाल का एक जो है, वो मैं थोड़ा सा गुनगुना देता हूँ। जी जी। हर लहज़े मोमिन की नई आन नई शान, हर लहज़े मोमिन की नई आन नई शान, गुफ्तार में किरदार में अल्लाह की बुरहान, हर लहज़े मोमिन की। ये बात किसी को नहीं मालूम के मोमिन कारी नजर आता है, हकीकत में है कुरान,
कारी नजर आता है, हकीकत में है कुरान, वाह। हर लहज़े मोमिन की नई आन नई शान, गुफ्तार में किरदार में अल्लाह की बुरहान, हर लहज़े मोमिन की। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बेहतरीन। अच्छा, हज़रत अल्लामा इक़बाल जेके आहिनि उन्हनि खे ॿोलियुनि ते पिणु उबूर हासिल हुयो, उन बाबति ॿुधाईंदसि, तव्हां थोरो सो शेयर करियो। देखिए, बात दरअसल ये जिस ज़माने को हम अल्लामा इकबाल का ज़माना कहते हैं ना, वो अरबी और पर्शियन का ज़माना है। ज़ाहिर है उस ज़माने के अंदर ये गुलिस्तान बोस्तान, क्योंकि हमारा जो सब कॉन्टिनेंट था ना, उस पर या तो नॉर्थ साइड से लोग आए, वो पर्शियन बोलते हुए आए, ठीक है जी, उससे पहले अरब यहाँ पर आए, ठीक है, उसके बाद फिर जब ईरान का असर इस पर आया तो फिर इन दोनों को मिलाकर जो हमारी ज़बान है वो बनाएगी। लिहाजा उस ज़माने के अंदर जो सरकारी ज़बान थी वो पर्शियन थी, पर्शियन बिल्कुल पर्शियन थी। और औरंगजेब का ज़माना देख लें, मुग़लों का ज़माना देख लें, लेकिन बहादुर शाह ज़फ़र के आते आते तक, यानी कि 1700 के बाद जो है ना, वो उर्दू का इतना असर हो गया था कि बहादुर शाह ज़फ़र खुद उर्दू के शायर थे। अब इकबाल की जो शायरी है ना, उस ज़माने में एक होता है प्राइमरी, एक होता है सेकेंडरी और एक होता है एमए। अब जो एमए करेगा ना, ज़ाहिर है उसकी डिग्री बढ़ी, तो उस ज़माने में जो पर्शियन में पोइट्री करता था अरबी के टच के साथ, तो उसको रिकॉग्नाइज्ड एक पोइट माना जाता था। तो इकबाल ने उर्दू में भी शायरी की, लेकिन वो पर्शियंस के असर से बाहर नहीं आ पाए, अरबी के असर से बाहर नहीं आए, क्योंकि ये दोनों सिविलाइजेशन है। अरबी भी एक सिविलाइजेशन है, उसकी पूरी है, और पर्शियन भी एक सिविलाइजेशन है, हाँ, तो उनसे मुतासिर होकर, उनके वाक़यात से मुतासिर होकर उसको अल्फाजों को शामिल किया गया। और फिर हमारी जो ज़बान है उसमें अगर देखेंगे तो वो अरबी और फारसी से ही मुतासिर है। तो इकबाल को बहुत सारी ज़बानों पर उबूर था। बेसिकली तो वो पंजाबी थे, ठीक है, बेसिकली पंजाबी थे, लेकिन हम देखें कि उनका काम जो है वो मुख्तलिफ ज़बानों का असर उस पर मौजूद है। फारसी का भी असर है, उर्दू का भी असर है, और अरबी का भी असर है। सही, बिल्कुल। ऐं उन खां अलावा जेकॾहिं हज़रत अल्लामा इक़बाल लिखियो आहे नौजवाननि ते, त पोइ हज़रत अल्लामा इक़बाल ऐं नौजवान उन बाबति बि चाहींदसि त तव्हां असां सां तव्हांजा जेके थॉट्स आहिनि उहे शेयर करियो। थॉट्स तो ये है कि हम जो पढ़ते हैं फिर उसमें थोड़ी बहुत एडिंग कर लेते हैं, क्योंकि जो पीछे लोग गुजरे ना वो हमसे बड़े थे। ताजमहल आज कोई नहीं बना सकता, पीसा का टावर कोई नहीं बना सकता, बन सकता, लेकिन या पिरामिड्स जो बने हुए हैं वो आज का इंसान कैसे बनाएगा, तो वो भी हमसे काबिल थे। हम तो उन्हीं को फॉलो करते हुए आ रहे हैं, कुछ अमेंडमेंट कर लेते हैं माहौल के हिसाब से, आज के हिसाब से। अब मैं ये कहता हूँ कि एक अच्छा जो मोहल्ले में टीचर है उसके लिए एक अच्छा शागिर्द होना जरूरी है। अच्छा शागिर्द और अच्छा एक टीचर, ठीक है, फिर उसका असर तालिब इल्म पर आएगा। सही। इकबाल ने मैसेज दिया है, नौजवानों को मैसेज दिया है, उनमें एनर्जी, जिसको हम कहते हैं खुदी को कर बुलंद इतना, जो आपने शुरू में खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। एक जगह मैंने पढ़ा था कि आपकी सोच ही आपकी तकदीर है। अब सोच क्या है? सोच खुद ही है। आपने अंदर अपने एक ऐसी चीज पैदा करनी है जो कहे कि नहीं मैं ये काम कर सकता हूं, मुझ में ये सलाहियत है। बकौल अरस्तू के दुनिया का कामयाब तरीन आदमी वो है जो अपने बारे में जानता है। अब इसको हम इकबाल की तरफ लेके जाएंगे तो लफ्ज आएगा खुद ही को कर बुलंद इतना। मतलब आप ये नहीं कि आप कोई वो जहाज चलाएं या बहुत ऊपर उड़ जाए, नहीं, अपने अंदर जो आपकी क्वालिटी है उसको आप बाहर निकालें। अब इकबाल की तरफ आते हैं। देखिए, इकबाल ने जब म्यूनिख से पीएचडी किया तो वहाँ प्रोफेसर आर्नल्ड जो थे उनसे इकबाल बहुत मुतासिर थे, ठीक है जी, उसका असर उनके ऊपर आया। उसके बाद फिर हम यहाँ देखते हैं तो उनके जो टीचर थे, और जब ब्रिटिशर्स ने इकबाल को सर के टाइटल के लिए कहना चाहिए नॉमिनेट किया, तो आपने क्या कहा? आपने कहा पहले मेरे टीचर को नॉमिनेट करो, उनको दोगे तो फिर मुझे मिलेगा। तो ब्रिटिशर्स को उनको देना पड़ा। अब देखिए, ये एक शागिर्द का रोल है। जी हाँ। एक शागिर्द का रोल है कि वो कह रहे हैं कि नहीं पहले इनको दो। फिर हम थोड़ा सा अगर पीछे जाएंगे ना तो फिर अलेक्जेंडर ने उस्ताद के मुतालिक क्या कहा था, अरस्तू के मुतालिक उसने कहा था कि आसमान से जमीन पर लाने में मेरे वालिदैन का कैरेक्टर है जी, लेकिन मुझे जीना, हुक्मरानी और सारी दुनिया में चलने का तरीका मेरे उस्ताद के साथ। तो इकबाल ने जो है अपने उस्ताद को कहा नहीं पहले इनको दें, ठीक है जी। जाहिर है कि अच्छे आप शागिर्द थे, अच्छे शागिर्द थे, आपने उस्ताद की कदर की। फिर आपकी जब पोइट्री आई तो उसमें बताया गया कि उस्ताद है क्या, उस्ताद है क्या।
اب ہم طالب علموں کی طرف آ جاتے ہیں. اقبال کا جو پیغام وہ جو خودی کا ہے کہ تو شاہی ہے بسیرا کر پہاڑوں کی چٹانوں پر. اب پہاڑ کی چٹان پر اس کی ہائٹ پر اس پیک پر چڑھنا آسان کام نہیں ہے. ایک ہی آپ جو ہے نا ایک ہی آدمی چڑھ سکتا ہے. اپنے اندر جب خودی ہوگی, یہ میسیج ہے ہمارے آج کی نسل کے لیے. اور ہمارے پاکستان کے اندر اتنا ٹیلنٹ ہے, خودی کی کمی ہے. ہم ڈرتے ہیں, اور ڈرتے نہیں ہے تو ہمارے پاس وہ انوائرمنٹ نہیں ہے تو ہمارے پاس فائنینشیل کہنا چاہیے کہ ہمارے پاس سپورٹ نہیں ہے. بیک سپورٹ نہیں ہے. صحیح. میں اسٹوڈنٹ کو اس پروگرام کے تھرو میسج دیتا ہوں کہ آپ گھبرائیں نہیں, آپ قلم ہاتھ میں رکھ لیں, جو بھی آئیڈیاز ہیں آپ لکھتے چلے جائیں, کام کریں. بڑے بڑے لوگوں کی اگر آپ بایوگرافی دیکھیں گے تو سب جو ہے نا اسٹارٹ کے اندر کچھ بھی نہیں تھے. بل گیٹس کہتا ہے کہ تم اگر غریب پیدا ہوئے ہو تو آپ کا قصور نہیں ہے, لیکن اگر آپ غریب مرتے ہو تو آپ کا قصور ہے. تو میں اپنے بچوں کو کہتا ہوں, وہ کہیں بھی بیٹھے ہوں, ولیج میں ہوں, گوٹ میں ہوں, شہر میں ہوں, جو بھی میرا پروگرام دیکھ رہے ہیں, کہ آپ گھبرائیں نہیں. غربت تو چلتی رہے گی, لیکن آپ اپنے اندر کی ایبیلٹی کو, جس کو خودی کہتے ہیں, جس کو اقبال نے کہا ہے طالب علموں کے بھائی آپ معمار ہو, آپ اپنا فیوچر ہو پاکستان کا, اس کو باہر نکالیں. آپ کو ماحول بھی ملے گا, قدرتی طور پہ ملے گا. آپ چلیں گے نا, چلوں تو منزلیں ہی منزلیں ہیں. ایک مصرع ہے, چلوں تو منزلیں ہی منزلیں, رکوں تو راستہ کوئی نہیں ہے. تو آپ رک گئے تو راستہ نہیں ہے, چلیں گے تو آپ کے پاس منزل ہے. اپنی ایبیلٹی کو پہچانیں. آپ کو کوئی آگے جگائے گا نہیں, آپ کے اندر وہ شعور موجود ہے. آپ کریں, تھوڑا کام کریں, لیکن کرتے چلے جائیں, کرتے پھر آپ کو لوگ ود دا پیشن. میں آپ کو یہ ایڈ کرنا چاہوں گی, ود دا پیشن. آپ نے جو کام کرنا ہے ود دا پیشن کرنا ہے, تو تव्हां ان میں ضرور पंहिंजी मंज़िल हिकु ॾींहुं ज़रूरु वाणींदव. और आपने सर डर की बात की. मां हमेशह चवंदी आहियां त डपु जेको आहे सो ॿार जॾहिं ॼमे थो त उनखे ख़बर न आहे त डपु छा आहे, या उहो डप जो को स्लोगन खणी, को नालो खणी कोन थो पैदा थिए, पर उनखे डपु बि सेखारियो वञे थो, घर मां सेखारियो वञे थो. ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त असां वटि अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि, पर उन्हनि खे अवेल करण जो जेको ॾांव आहे उहो असांखे कोन हूंदो आहे. असांजे अंदर में हिकिड़ो डपु वेठल हूंदो आहे. उहो डपु जॾहिं ख़तमु थींदो त तव्हां अपॉर्चुनिटीज़ खे अवेल बि कंदव, ऐं उन खां पोइ बहितर खां बहितर तरफ़ तव्हां वधंदव. मैं आपको सॉरी मैं इसको डिस्टर्ब कर रहा नो हूं. नो नो सर प्लीज. मैं आपको एक बात बताऊं, मेरा शोबा टीचिंग भी, मैं पढ़ाता हूं मुख्तलिफ जगहों पे जाके. एक सबसे बड़ी जो एक मिस्टेक है ना वो पेरेंट्स की है. ये जो हम डर की बात कर रहे हैं, खौफ की बात कर रहे हैं, वो कसूर किसका है? पेरेंट्स का है. आपके वो बच्चे हैं, आपको मालूम होना चाहिए ना कि इसमें किस किस में क्या क्वालिटी है. जब ये फिंगर्स एक जैसी नहीं है तो हमारे बच्चे भी एक जैसे नहीं है. जो बेस्ट आपके पास है आप उस पर इन्वेस्टमेंट करें. अब जो आता है ना मेडिकल की क्लास में, वो कहता है कि मुझे तो अब्बा ने कहा है, अम्मी ने कहा है, मम्मा ने कहा है, बाबा ने कहा है मैं डॉक्टर बनूंगा. भाई तेरा ब्रेन नहीं है, तेरी ब्रेन कैपेसिटी नहीं है. वो खुद भी कहते हैं, ये कहती है कि हमें शौक नहीं है इसका, लेकिन अब्बा का डर है, अम्मी का खौफ है. मतलब अच्छी जगहों पर भी और आम जगहों पर भी, यानी आप उनको जो है डेलिबरेटली उनके जहन में वो डॉक्टरशिप डाल रहे हैं. भाई वो ना डालें, आप उनको छोड़ दें. क्योंकि डर भी, क्योंकि रेस जब होती है ना तो उसके अंदर उसी घोड़े पे पैसे लगाए जाते हैं जो जीतने वाला होता है. आप अपने बच्चों को देखें कि इनमें क्या एबिलिटी है. वही फिर बात अरस्तू की कि दुनिया का कामयाब तरीन आदमी वो है जो अपने आप को जानता है. अपने आप को जाने, और पेरेंट्स को चाहिए कि बाबा उनको देखें कि मेरे किस बच्चे में क्या क्वालिटी है. सब डॉक्टर नहीं बनेंगे, सब इंजीनियर नहीं बन सकते. तालीम है क्या? तालीम जो शऊर का नाम है, और शऊर किसका नाम है? जिंदगी गुजारने का नाम है. आप जिंदगी, आप उनको ये ना कहें कि डॉक्टर ही बनना, नहीं. अगर आप में शऊर आ गया तो शऊर बनने के बाद आप सोसाइटी के, इस मुल्क के अच्छे शहरी बन सकते हैं. एग्जैक्टली, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया. ऐं हूअं बि शोर ऐं शऊर में सिर्फ़ु आइन जो फ़र्क़ु हूंदो आहे. ऐं उहो जेको आइन आहे उहो अव्हां जो इल्मु आहे. त अव्हां शोर मां शऊर जॾहिं अव्हां में अची वेंदो त उन शोर खां तव्हां परे हटी वेंदव, शऊर जी तरफ़ अव्हां वधंदव, ऐं तव्हां इल्म वारा हूंदव, इल्मदान हूंदव. व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था. ॾाढो ब्रेक आहे, वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था. अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान. अपने किरदार पे डाल के पर्दा इकबाल, हर शख्स कह रहा है ज़माना ख़राब है. छा त इकबाल ॻाल्हि कई आहे त पंहिंजे किरदार ते पर्दो चाढ़े ऐं ॿिए ते जेका आङुर खई वेंदी आहे उन खां बहितर न आहे त इंसानु पंहिंजो पाण ते नज़र विझे ऐं पंहिंजो अमल ॾिसे, पंहिंजो किरदारु ॾिसे, पंहिंजो कमु ॾिसे. त पोइ मुंहिंजे ख़्याल सां ॿिए खे पॉइंट आउट करणु असां विसरी वेंदासीं. ऐं असांजे हिन मुआशिरे में इहा बीमारी आहे
त ॿिए खे पॉइंट आउट कयो वेंदो आहे, पंहिंजे कम खे पंहिंजे अमल खे कोन ॾिठो वेंदो आहे। इन खां थोरो बि जेकॾहिं असां परहेज़ कईसीं त पोइ मां सम्झां थी त असां पंहिंजे कम में जॾहिं रिधल रहंदासीं त बहितर खां बहितर कुझु ज़रूरु असां करे सघूं था। ऐं आशिक़ हलई साहब खां हुननि जी शाइरी ॿुधंदासीं हाणे। सो सर, अव्हां जी शाइरी असां ॿुधणु चाहियूं पिया, छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदव? अदी जहिड़ो हाल आहे, जी जी असां जेको बि कुझु तिफ़िले मकतब आहियूं लिखंदा आहियूं त उहो तव्हांखे अर्ज़ु कयूं। जी, असां ॿुधणु चाहींदासीं सर, प्लीज़। बहितर शाइर आहियो, अमां ॾाढा सुठा शाइर आहियो, एक्सप्लेन ॾाढो सुठे तरीक़े सां कंदा आहियो। हाणे शाइरी ॿुधणु चाहियूं पिया। अदी जीअं अॼुकल्ह जे दौर में माण्हू हर हिक खे फ़तवा ॾेई छॾींदो आहे, त उन ते चार सिटो हिकिड़ो आहे जी जी त कूड़ी तकवा ते हिकिड़ो आलिम हुजे यकदमि चवंदो वही मुस्लमान सचो वही कूड़ो आहे। कूड़ी तकवा ते फ़तवा हावी न कर, वाह वाह, कूड़ी तकवा ते फ़तवा हावी न कर, दिल ख़ुदा जो घर तंहिंखे आवी न कर। वाह, आवी जिसमें बर्तन पकते हैं, ऐं आशिक ऐं महबूब में पर्दो आहे लाज़िम, ॿिन्ही जी हैसियत खे मसावी न कर। न मोती चंबेली न गुलाब आहियूं, न मोती चंबेली गुलाब आहियूं, अवां अॻियां खुलियल किताब आहियूं। न कट न ज़रब ॼाणूं कॾहिं आशिक, जोड़ रखण वारा हिसाब आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो इहो आहे। ऐं ॿियो जे बहितरीन। अच्छा सर, ॿियो बि ॿुधंदासीं। लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हां सिलेक्ट करे रखो, असां ॿुधंदासीं। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अव्हां किथां खां ॻाल्हायो पिया, पंहिंजो नालो ॿुधायो? जी मां रोशन खेरपुर मीरठ खां थी ॻाल्हायां। जी अदा, छा चवणु चाहींदव? जी मां रोशन जी जी रोशन, असांजी भेण खे भली कार चऊं था। सो छा चवणु चाहींदव? प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो? जी जी, अल्लामा इक़बाल जे हवाले सां तव्हांजो प्रोग्राम हले पियो, इन करे मां कॉल कई। अल्लामा इक़बाल असांजे मुस्लमान लाइ हिकिड़ो गिफ्टेड पर्सन हुयो जी, जंहिंजी शाइरी हर मौज़ूअ ते आहे। हुन वक़्त जे हिसाब सां क़ौम खे जाॻायो आज़ादीअ जे लाइ। हुनजी सूफ़ियानी रंग जी शाइरी आहे, हुनजी ख़ुदीअ खे, इंसान जे ख़ुदीअ खे ख़तमु करण जी शाइरी आहे, पर हुनजी हर मौज़ू ते शाइरी आहे। असांजो अल्लामा इक़बाल खे सलूट आहे। अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अल्लामा इक़बाल हिकु बहितरीन शख़्सियत, सियासी हवाले सां, इल्मी हवाले सां, फिलासफ़र, शाइरी मशरक़, हुनजी शाइरी तमामु बहितरीन और केस शाइरी आहे। तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पियूं। ऐं तव्हां पाण छा कंदियूं आहियो अदी? मां टीचर आहियां थी। किथे पढ़ाईंदियूं आहियो अव्हां? हाई स्कूल में। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। अॼु अव्हां जी मोकल आहे ऐं अव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, ईअं ई आहे? जी जी। ऐं प्रोग्राम जे बाबति इन दफ़े निगरान हुकूमत मोकल कई आहे, पर अॼु मां त चवां थी त हर हुकूमत अहिड़ा ॾींहं मल्हाईंदी रहे अहिड़नि माण्हुनि जा। सही सही, तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पियूं। ऐं प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻे पियो? प्रोग्राम जे बाबति छा कमेंट्स ॾींदव? बहितरीन बहितरीन अथी, तमामु भलो प्रोग्राम ॾिठो। जेके अदा वेठा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं, तव्हां जूं ॻाल्हियूं, मुल्क जे मुनासिबत सां, शख़्सियत जे मुनासिबत सां अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। तव्हांजी महिरबानी। ईअं ई प्रोग्राम में शामिल थींदा कयो। तमामु सुठो लॻो अव्हां सां ॻाल्हाईंदे। ऐं महसूसु थिए पियो त तव्हां हिकु टीचर आहियो, जहिड़े तरीक़े सां तव्हां ॻाल्हायो आहे। असां अॻियां वधूं था। जी सर, ॿी सिलेक्टेड आहे अव्हांजी पोइट्री? हा, पोइ असां चाहींदासीं त तव्हां हुनखे बि शामिल कयो। नई पोइट्री आहे अव्हांजी? ऐं सर वटि डायरीज़ बि ॾाढियूं हूंदियूं आहिनि, जॾहिं बि ईंदा आहिनि असांजे प्रोग्राम में पाण सां कैरी कयल हूंदियूं अथनि डायरीज़। सो माना महसूसु थींदो आहे त हर शइ सर नोट करे वठंदा आहिनि। जी सर प्लीज़। अदी अॼुकल्ह असां दुआऊं घुरूं था ऐं शिकवा कयूं था त क़बूल छो नथियूं थियनि? उनजो सबबु आहे असरु तॾहिं न थींदो आहे दुआउनि में,
असर तॾहिं न थींदो आहे दुआउनि में रहूं मसरूफ़ था जॾहिं गिलाउनि में। बहितरीन। क़दुरदान सूंहं ऐं सुरहाण जा न रहिया, क़दुरदान सूंहं ऐं सुरहाण जा न रहिया, तॾहिं त ख़ुशबू कान रही गुलाबनि में। भरम हिजाब जो रखी न सघियासीं, भरम हिजाब जो रखी न सघियासीं, लिकाए चढ़ियो छॾियोसीं मसनूई नकाबनि में। अमल जो दख़ल कोन्हे ज़िंदगानीअ में, अमल जो दख़ल कोन्हे ज़िंदगानीअ में, इल्म खे रुगो पढ़ियोसीं किताबनि में। रगो पढ़ियोसीं किताबनि में, सही सही। असर कोन थींदो वफ़ा जो ये आशिक, फ़र्क़ु नाहे रहियो सुवालनि जो जवाबनि में। वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन। डायरी भी ॾाढी सुठी आहे, ख़ूबसूरत डायरी आहे। मां जॾहिं बि ईंदा आहियो ऐं अव्हां जी मां ॻाल्हि कई त अव्हां जे हथ में डायरीज़ हूंदियूं आहिनि, मां ॾिसंदी आहियां डायरीज़ बि ॾाढी ख़ूबसूरत तव्हां मेंटेन कंदा आहियो। अच्छा सर, डायरीज़ पहिरीं जे टाइम में त माण्हू तमामु घणियूं रखंदा हुया, हाणे त वरी मोबाइल में बि हर शइ सेव कजे थी, पर डायरीज़ कीअं कैरी कंदा आहियो? माना इहा आदत पयल आहे? अॼु शुरू खां वठी हाणे त डायरियुनि जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। अॻे ख़त लिखंदा माण्हू, शादी थींदी कार्ड पहुचाईंदा, हाणे त व्हाट्सअप करे। हाणे असां तमामु कयो आहे, साईं त रेडियो जे ज़माने खां तमामु पुराणो आहे। असां बि रेडियो जो ज़मानो ॾिठो जंहिंमें वॾा वॾा उस्ताद गवैया पार्क ते विहंदा, हुननि जे सुर राग जी ख़बरूं ॿुधंदासीं। हाणे त जेके नंढड़ा नंढड़ा फ़नकार अचनि था जंहिंजो सुर गलो बि कोन्हे, अहिड़ा इंस्ट्रूमेंट अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जो तमामु वॾो फ़नकार थियो वञे, उहो प्रोफेसर साहिब जहिड़ो नंढो थो माण्हू ॾिसण में अचे। माना शाइर जेको आहे उहो नंढो या वॾो न थींदो आहे, पर रागी नंढो या वॾो ज़रूरु थींदो आहे। राग में पुख़्तगी तमामु ज़रूरी आहे, सुर जी ख़बर हुजे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु चई रहिया आहियो। ऐं उन खां अलावा इक़बाल डे आहे ऐं असां वटि माशाअल्लाह सां प्रोफेसर साहब मौजूदु आहिनि। ऐं मां जॾहिं बि सर जिन खे ॿुधो आहे त मूंखे फील थींदो आहे त सर जो सुठो पढ़ियल आहे ऐं हिकिड़ो सुठो पढ़ंदड़ माण्हू सुठे तरीक़े सां एक्सप्लेन करे सकंदो है। अच्छा सर, मैं पढ़ने के हवाले से पूछना चाहूँगी कि ये हैबिट अभी भी है, आप रीडिंग करते हैं, और ये आदत कैसे पड़ी? और नौजवानों से आप मुखातिब हैं इस वक्त, काफ़ी सारा नौजवान ॿुधी रहिया आहिनि, त उन्हनि सां कीअं तव्हां शेयर कंदा त पढ़ण जी आदत हुअणु खपे? बात दरअसल ये कि पढ़ने की आदत तो मुझे बचपन ही से थी जी, और उस ज़माने में जो कहानियाँ होती थी बच्चों की मैं वो पढ़ता था मैं, ठीक है। ये मुझे अपने बड़े बड़े भाईजान थे ना, वो पढ़ते थे डाइजेस्ट, उनसे आदत पड़ी, ठीक है जी। उसके बाद फिर माहौल ऐसा मिलता चला गया कि पढ़ना पड़ा। मैं इतना अच्छा स्टूडेंट नहीं था, लेकिन बाकी एक्टिविटीज़ मेरी बहुत अच्छी थी, सिंगिंग है, नात है, डांस है, ये सारे बहुत शौक थे। उसके बाद फिर खुशकिस्मती से जब मुझे रेडियो पाकिस्तान हैदराबाद का माहौल मिला तो मेरा जो पढ़ने का लेवल था ना कुछ और हो गया, क्योंकि वहाँ पढ़ना है या बोलना है, दो ही काम थे, पढ़ना है, बोलना है, लिखना है। तो वहाँ जब वो जो हमारा स्टैंडर्ड था, हमने कहा हम कहाँ खड़े। अब वहाँ जो भी आता था ना तो ज़ाहिर है वो तो उनका स्टैंडर्ड कुछ और होता था। तो मैं आज ये बिल्कुल क्लियरली कहता हूँ कि रेडियो पाकिस्तान ने जो है ना हमें बहुत कुछ दिया, ख़ास तौर पर क्योंकि अगर एक में 7 मिनट का कोई आर्टिकल किसी पे मुझे लिखना है तो मुझे उसके लिए 10 किताबें पढ़नी पड़ती थी। जो मैं अब आपके सामने गुफ्तगू कर रहा हूँ वो किसी न किसी के किताब का हवाला है। तो वो फिर ऐसा शौक पड़ा कि वो आज तक जारी हो सारी। आज भी मैं कम पढ़ूँ या ज़्यादा पढ़ूँ, बगैर पढ़े नहीं रहता, ठीक है जी। मैं कोई चीज़ भी देखता हूँ ना, मिसाल में मूवी भी देखूंगा ना तो उसमें देखूंगा कि इसमें हमारे स्टूडेंट के लिए क्या मैसेज है। सही बात है, हाँ ना, बिल्कुल मैसेज है। तो मैं उनको देखता हूँ, बताता भी हूँ रेफरेंस के साथ, क्योंकि आजकल हमारे बच्चे मूवी देखते हैं, बताता हूँ कि देखें फला जो सीन है उसके अंदर उसने क्या कहा है। छोटी सी बात है कि अगर मैं पढ़ा लिखा होता तो चने बेच रहा होता। एक मूवी का उनको रेफरेंस देता हूँ, यानी कि आप पढ़ें, मुताला करें। और किताब से दोस्ती इंसान को ना कभी अकेला करती है और ना ही उसको नाकाम होने देती है। एक्ज़ैक्टली, ही सिर्फ़ु तव्हांजी ज़ुबानी न पई ॿुधां, सर्जन ॾाढो सुठे तरीक़े सां सुञाणींदा हूंदा। असांजा मुफ़क्किर एतिरा बहितरीन असांजा अदीब आहिनि, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब। मां बिल्कुलु सर नंढड़ी हुयमि ऐं मां वयमि जॾहिं उन्हनि सां मिलणु पंहिंजी फैमिली मेंबर्स सां गॾु, त उन्हनि मूंखे पासे में विहारियो ऐं खीर जो गिलास पियो। उन्हनि चयो त बबली तूं आई आहीं तॾहिं मूंखे खीर पीअण में वणे पियो, न त मां बिल्कुलु न पिया हा। ऐं पासे में किताब पियल हुया त उन्हनि चयो त हीअ किताब जेके नी मुंहिंजा दोस्त रहिया आहिनि ऐं किताबनि जी दोस्ती कॾहिं बि पुराणी न थींदी आहे। किताब अव्हांखे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदा आहिनि।
त हींअर सम्झ में ॻाल्हि हाणे अचे थी त वाक़ई किताबनि सां जेका जुड़त हूंदी आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। किताब कुझु न कुझु अव्हांखे ॾींदा रहंदा आहिनि, अव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो रहंदो आहे, कुझु वठनि कोन था पर अव्हांखे ॾींदा रहनि था, इहा ख़ूबसूरती आहे। सर मैसेज वठंदासीं, वधीक असां वटि टाइम न आहे। जी प्लीज़। सबसे पहले तो मैं आपका शुक्रगुजार हूँ मेहरान टीवी के, आज के ख़ास डे पे इनवाइट किया, मेरे साथ बड़ी अच्छी हालाई साहब ने कंपनी दी, और हमेशा मेहरान टीवी जो है इस मौके पर जो अच्छे प्रोग्राम पेश करता है। मैसेज ये है कि इस दिन को सिर्फ दिन की तरह छुट्टी के दिन के तौर पर ना बनाएं, बल्कि हम अपने तौर पर, अगर गवर्नमेंट नहीं कर सकती, कोई सोसाइटी नहीं कर सकती, तो अपने तौर पर अगर एक आदमी तक ही इकबाल का खुदी का पैगाम पहुँचाएं, उनकी शायरी के किसी भी शेर को हम लोगों को मिसाल बना के पेश करें, अपने ज़ात में उस पर इम्प्लीमेंट कर लें, तो मैं समझता हूँ कि बहुत चेंज आ सकता है। हमारी जो आज की नस्ल है, मैं उसको रिक्वेस्ट करूँगा कि वो इकबाल को ज़रूर पढ़ें, उसमें जो चीज़ तुम्हें अच्छी लगे वो पढ़ें, लेकिन पढ़ें ज़रूर, आपकी बहुत अंदर से आबियारी होगी, आप स्पिरिचुअली भी थोड़ा ताकत के अंदर आएंगे। ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज, थैंक्स टू वुड बी हियर सर, ॾाढो सुठो लॻो, ऐं अव्हां खां बि सिखण जे लाइ हमेशह कुझु न कुझु असांखे मिलंदो आहे। वंस अगेन थैंक यू सो मच सर। अव्हांजो मुख़्तसिर छा मैसेज हूंदो? सही त असांजो मुतालो हुअणु खपे, सही प्रोफेसर साहब सम्झायो। सॼे पाकिस्तान खे फ़क़ति हिकिड़ी अलामा इक़बाल साहब जो शहर यादि आहे त खुदी को कर बुलंद इतना। हालांकि इन में जेके हुनजा किताबनि जो हर हिकु शहर जेको आहे पंहिंजी हैसियत थो रखे, असांखे मुतालो करणु खपे, असांखे उन्हनि खे पढ़णु खपे, उहे असांजे मशअल लाइ राह आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन सर, तव्हांजो बि ख़ूबसूरत मैसेज, तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में आयो, ऐं हाणे आसानी तमामु घणी थी चुकी आहे। ऐं जेकॾहिं पढ़ी कोन था सघो, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो हेक्टिक स्केड्यूल आहे, पढ़ण जो टाइम न आहे, त तव्हां वीडियोज़ ॻोल्हे सघो था, उहे वेही करे ॿुधी सघो था, ॿुधण सां बि तव्हां कुझु न कुझु ज़रूरु सिखंदव। ऐं यकीनन रीडिंग जी हैबिट त तमामु सुठी आहे, जिन माण्हुनि में रीडिंग जी हैबिट हूंदी आहे आख़िरी दम ताईं उन आदत खे कोन छॾींदा आहिनि। बसि ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान ऐं खोड़ सारी पाण ॻाल्हियूं कंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदव यादि। अला वाहे।